नाज़रीन हिन वक़्तु असीं गढ़ी खैरो शहर भरिसां ॻोठ शेर खान ओढो ॿाहिरियां मौजूदु आहियूं, जिते जेकाबाद पुलिस तरफ़ां SSP जेकाबाद मोहम्मद तारिक नवाज़ जी अॻुवाणी में ॻोठ ॿाहिरियां मौजूदु आहे। जेकाबाद जी तमामु वॾी पुलिस नफ़री ॻोठ शेर खान ओढो खे चोतरफ़ पुलिस नफ़री विहारे ॻोठ खे कड़ो चाढ़ियो वियो आहे ऐं ॻोठ जेका आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पुलिस जेको आहे हिते मौजूदु आहे ऐं ॻोठ जा जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उहे बंदि कया विया आहिनि ऐं वॾी तादाद में जेका हिते पुलिस बख़्तरबंद गाॾियुनि APC चैन ऐं ॿियनि जेको आहे समय पुलिस एहलकारनि सां गॾु पुलिस नफ़री मौजूदु आहे ऐं ॻोठ शेर खान ओढो जा जेके ॿिया रस्ता आहिनि उहे बंदि आहिनि। गढ़ी खैरो तालुके में ओढा जखराणी तकरार जेको आहे क़बाइली तकरार हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरनि जे विच में जेको आहे हिन वक़्तु ताईं ओढा ऐं जखराणी तकरार जे 12 ॼणा जेके आहिनि ॿिन्ही धुरनि जा क़तल थी चुका आहिनि ऐं हज़ारे जरेब जेका ज़मीन आहे उहा गैराबाद बणिजी वई आहे। इलाइक़े जो अमन जेको आहे उहो तबाह थी वियो आहे, जंहिं सबबु जेको आहे हिते बदअमनी पैदा थी वई आहे। पुलिस जो चवणु जेको आहे मुतालबो आहे त ॿई धुरियूं जेको आहिनि उहे राजूनी कनि ऐं जेको आहे अमन मुआइदो कनि ऐं ठाह कनि। ॿी सूरत में जेको आहे ॿिन्हिनि धुरनि तरफ़ां जेको आहे वॾो पुलिस ऑपरेशन कयो वेंदो।